सभिनी दोस्तनि खे भलीकार। हिन किताब मां छा सिखी सघूं था, उन्हनि आदतुनि खे पंहिंजी ज़िंदगी में आणियो जेके हाईली अफेक्टेड पीपल खे धण खां अलॻि कनि थियूं, यानी आम माण्हुनि खां मथे रखनि थियूं। छो घणा माण्हू कामयाब ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि जॾहिं त ॿियनि खे नाकामीअ जो मुंहुं ॾिसणो पवंदो आहे? छो अक्सर माण्हू बेचैन रहंदा आहिनि ॿियनि माण्हुनि जी सीक्रेट्स राज़ ॼाणण लाइ? फलाणो माण्हू कीअं कामयाब थी वियो? उहे ॻोल्हींदा रहंदा आहिनि शॉर्टकट या खुफ़िया रस्ता जंहिंसां हू मंज़िल ते जल्दी सां पहुची सघनि, पर उहो कॾहिं बि न थींदो आहे। छो जो कामयाब माण्हुनि में कुझु ख़ासि आदतूं हूंदियूं आहिनि। कामयाब माण्हू 7 हैबिट्स खे पंहिंजी ज़िंदगीअ में आणींदा आहिनि। उहे ई आदतूं उन्हनि खे ज़िंदगी ऐं कमनि खे बैलेंस करण में मदद कंदियूं आहिनि। जी हा दोस्तो, अॼु मां तव्हां सां स्टीफन आर कवे द 7 हैबिट ऑफ हाईली अफेक्टेड पीपल मां कुछ अहम ॻाल्हियूं शेयर कंदुसि। ही बुक दुनिया में तमामु घणो फेमस आहे, जंहिं लखे माण्हुनि जी ज़िंदगीअ खे चेंज कयो आहे। असांजी कामयाबीअ जे लाइ असांजो एटीट्यूड मतिलबु ढंग अंदाज़ असांजी इंटेलिजेंस खां बि वधीक अहम आहे। ही 7 आदतूं बि असांखे पंहिंजो एटीट्यूड खे सेट करण में मदद कनि थियूं। तव्हांजे दिलि में उहो सवाल ज़रूरु आयो हूंदो त असां पंहिंजे एटीट्यूड खे एतिरो जल्दी कीअं सेट करे सघूं था। अचो त तव्हांखे हिकु मिसाल ॾेई सम्झायां थो। थोरी देरि लाइ तसवुर करियो त तव्हां हिकु बस में वेठा आहियो। अॻिए स्टॉप ते हिकु पीउ पंहिंजे ॿारनि सां गॾु बस में वेहे थो। उन जा ॿार बस में वेहींदे ई अची गोड़ ऐं ड्रोड़ डुक करण लॻा, जंहिंसां तव्हां ऐं बाक़ी बस में वेठल माण्हू तमामु घणा परेशान थियण लॻा। आख़िरकार तव्हां तंग थी ॿारनि जे पीउ खे चओ था त महिरबानी करे तव्हां पंहिंजे ॿारनि खे थोरी देरि लाइ छा ख़ामोश कराए सघो था? सभु माण्हू बस में डिस्टर्ब पिया थियनि। उन जो पीउ तव्हांजी तरफ़ ॾिसंदे चवे थो, सॉरी, मूंखे शायदि उन्हनि खे पहिरियां ई ख़ामोश करणु खपे हा। 2 ॾींहं पहिरियां ई उन्हनि जी माउ वफ़ात करे वई आहे, तॾहिं खां हू घर में चुपचाप वेठा हुआ। अॼु उन्हनि खे मां ॿाहिरि वठी आयो हुउसि। हू ख़ुशि थी रांदि करण लॻा आहिनि। उन जे करे मूं सोचियो उन्हनि खे न झलियां। उहा ॻाल्हि ॿुधी सभु बस वारा ख़ामोश थी विया। उन खां पोइ हू स्माइल कंदे उन्हनि ॿारनि ॾांहुं ॾिसंदा रहिया। उन्हनि ॿारनि सां पाण बि रांदि करण लॻा। सोचो थोरी देरि जे लाइ कीअं नज़रियो चेंज थींदे ई तव्हांजो एटीट्यूड बि चेंज थी वियो। स्टीफन उन नज़रिये जे चेंज थियण खे पैराडाइम शिफ्ट चवे थो। पैराडाइम शिफ्ट जो मतिलबु आहे त पंहिंजे सोच जे पैटर्न ऐं पंहिंजे नज़रिये खे बिल्कुलु ई हिक तरफ़ खां ॿिए तरफ़ पूरी तरह मटाए छॾणु आहे। उहा एतिरी त पावरफुल आहे जो कहिड़ी बि सिचुएशन में असांजे एटीट्यूड खे चेंज करे सघे थी। ही 7 हैबिट बि 9 नज़रियनि खे रिप्रेज़ेंट करे थी। पोइ अचो त उन खे सम्झूं था। हैबिट नंबर 1, बी प्रोएक्टिव। बी प्रोएक्टिव जो मतिलबु आहे त असांजी ज़िंदगीअ में जेको कुझु बि थिए थो असां उन जी पाण रिस्पॉन्सिबिलिटी खणूं। जेकॾहिं असां लफ़्ज़ रिस्पॉन्सिबिलिटीअ खे ॾिसूं था त उहो रिस्पॉन्स ऐं एबिलिटीअ मां ठहियो आहे। मतिलबु तव्हां वटि उहा चॉइस हूंदी आहे त तव्हां पंहिंजो रिस्पॉन्स पाण ख़ुदि डिसाइड करे सघो था। प्रोएक्टिव माण्हू ब्लेमिंग गेम खां ॿाहिरि अची वेंदा आहिनि। उन्हनि खां जेको कुझु बि थींदो आहे उन लाइ हू पंहिंजे माउ पीउ, टीचर, बॉस, ऑफिस, स्कूल या गवर्नमेंट ते ब्लेम न लॻाईंदा आहिनि। उते वरी रिएक्टिव माण्हू पंहिंजे माहौल खां इफेक्ट थी वेंदा आहिनि, जीअं उन्हनि जे मूड ते डिपेंड कंदो आहे अॼु मौसम कीअं आहे या उन्हनि जे आसपास जे माण्हुनि उन्हनि खां कीअं बिहेव कनि था। उते वरी प्रोएक्टिव पंहिंजो मौसम पाण सां गॾु खणी घुमंदा आहिनि। ईअं न आहे त प्रोएक्टिव माण्हुनि खां कॾहिं कुझु बुरो नथो थिए, पर उहे ॼाणीनि था त उन्हनि शयुनि या कमनि खां कीअं अफेक्ट थियणो आहे। उहो हू पाण ख़ुदि डिसाइड कंदा आहिनि। असां जेतिरनि ई शयुनि जे बारे में सोचींदा आहियूं, जीअं गवर्नमेंट सिस्टम, असांजी सोसाइटी, एजुकेशन, हेल्थ, फाइनेंस, उहे सभु असांजे सर्कल ऑफ कंसर्न्स में अचनि थियूं। बसि उन्हनि मां कुझु ई शयूं असांजे सर्कल ऑफ इन्फ्लुएंस में अचनि थियूं। प्रोएक्टिव माण्हू पंहिंजो घणो टाइम ऐं एनर्जी पंहिंजे सर्कल ऑफ इन्फ्लुएंस वारी शयुनि ते लॻाईंदा आहिनि। मतिलबु उन्हनि शयुनि ते जंहिंखे उहे ख़ुदि पाण कंट्रोल करे सघनि था ऐं पाण इम्प्रूव करे सघनि था। अहिड़ी तरह हू वधीक अफेक्टली कमु करे सघनि था। हैबिट नंबर 2, बिगिन विद द एंड। बिगिन विद द एंड जो मतिलबु आहे त को बि कमु शुरू करण खां पहिरियां ई उन जी एंड जी पिक्चर क्लियर तव्हां ॾिसी सघो। मतिलबु तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में उहो ज़रूरु सुञाणे सघो त तव्हां हींअर किथे बीठा आहियो ऐं अॻिते किथे वञणो आहे। उन खां पोइ को बि क़दम खणंदा त उहो तव्हांखे सही डायरेक्शन में वठी वञे। उहो तमामु आसान आहे त असां दुनिया जी भॼ डुक में पंहिंजे एंड गोल मतिलबु पंहिंजे ज़िंदगीअ जे मक़सद खे विसारे वेही रहूं, पोइ तेज़ मूव कंदा हिकु अहिड़ी जॻह ते पहुची वञूं जिते बि उहो ख़्यालु अचे त मां ग़लति जॻह ते पहुची वियो आहियां। अचो त हिकु मिसाल ॾिसूं। उन शइ जी अहमियत सम्झण लाइ तव्हां तसवुर करियो त तव्हां हिकु
फ्यूनरल मतलब कंहिंजे जनाज़े जे कफन दफन में आया आहियो, तव्हां उन ते थोरो गौर करे ॾिसो था त जनाज़ो उहो कंहिं ॿिए जो न पर तव्हांजो पंहिंजो आहे। हाणे तव्हांजे बारे में अॼु 4 क़िस्म जा माण्हू ॻाल्हाइण वारा आहिनि। उन्हनि में सभ खां पहिरीं टाइप आहे तव्हांजी फैमिली मां, ॿियो तव्हांजा दोस्तनि मां, टियों तव्हांजे ऑफिस या कमकारनि में गॾु वक़्तु गुज़ारण वारा, चोथों आहिनि तव्हांजे दीनी दोस्त। हाणे थोरो गौर करे सोचो तव्हां छा था चाहियो, तव्हांजे बारे में हू छा ॻाल्हाइनि, त तव्हां कहिड़े क़िस्म जा इंसान हुआ, तव्हां जूं कहिड़ियूं क्वालिटीज़ मतलब खूबियूं हुयूं। जेकॾहिं तव्हां उन्हनि सभिनी शयुनि खे तसव्वुर में आणे चुका आहियो, तव्हांजे माइंड में अची वियो हूंदो त हाणे उन्हनि सां कीअं बिहेव कंदा, कीअं मिलंदा, कीअं रहंदा। तव्हांखे पंहिंजे कामयाबीअ जी डेफिनेशन मिली वई आहे। बिगिन एंड इन माइंड उन प्रिंसिपल ते बेस्ड आहे। दुनिया में का बि शइ 2 दफ़ा ठहंदी आहे, पहिरियों डिज़ाइन या ख़्यालनि में, ॿियो फिज़िकल क्रिएशन। सोचो जॾहिं असां पंहिंजो घर ठाराईंदा आहियूं त सभ खां पहिरियां ई उन जो ब्लू प्रिंट मैप मतलब नक्शो मॉडल ठाराईंदा आहियूं, उनखे ॾिसी वासी पोइ ई पंहिंजे घर जो फिज़िकल कमु शुरू कराईंदा आहियूं। जेकॾहिं असां बिना कंहिं सोच वीचार जे घर ठाराईंदासीं त उन सां असांजो ख़र्चो बि तमामु वॾो वधी वेंदो ऐं असांजो घर बि ईअं कोन ठहंदो जीअं असां ठाराइण चाहियूं था। जी दोस्तो, जेकॾहिं असां सिर्फ़ु हिकु घर ठाहिण खां पहिरियां ई उन जो एंड डिज़ाइन जे बारे में सोचूं था त पोइ पंहिंजी पूरी लाइफ खे बिना कंहिं सोच ऐं समझ जे छो ठाहिण शुरू कंदा आहियूं, पोइ ग़लति रस्तनि ते अॻिते वधंदा वेंदा आहियूं। जेकॾहिं असां पहिरियां ई खां पंहिंजो एंड गोल मतलब मक़सद मक़ाम जो फ़ैसिलो करे वठूं त अॻिते ईंदड़ मुस्तक़बिल जा रस्ता सही सां डिसाइड करे सघंदासीं। हैबिट नंबर 3, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट। हीअ हैबिट टाइम मैनेजमेंट सां रिलेटेड आहे। जॾहिं असां हैबिट नंबर 2 में एंड गोल डिसाइड करे वरितो त पोइ असां आसानी सां डिसाइड करे वठंदासीं त कहिड़ो कमु असांजे गोल खां मैच करे थो ऐं कहिड़ो नथो करे। ईअं करण सां असां फ़र्क़ु करे सघूं था अर्जेंट ऐं इम्पोर्टेंट में। अर्जेंट कम उहे हूंदा आहिनि जिन जी का डेडलाइन हूंदी आहे या उहे कम जिन जो असां ते प्रेशर हूंदो आहे। जीअं ई असांखे कंहिंजी फ़ोन ईंदी आहे त असां पंहिंजा सभु कम छॾे करे उन फ़ोन खे अटेंड करण लॻंदा आहियूं, चाहे उहा इम्पोर्टेंट हुजे या न हुजे। ही अर्जेंट कम असांजो तमामु घणो टाइम वठंदा आहिनि, जॾहिं त असांखे वधि खां वधि पंहिंजो टाइम इम्पोर्टेंट कमनि ते लॻाइणु खपे, उहे कम जेके असांजे एंड गोल खां मैच कनि था। हाणे तव्हां आइडेंटिफाई कयो त तव्हांजे ख्वाबनि खे पूरे करण लाइ उहो कहिड़ो कमु आहे जेको तव्हांखे हर रोज़ हर हाल में करणो आहे। तव्हां सभ खां पहिरियां ई उन ते फोकस कयो। स्टीफन उन पॉइंट खे सम्झाइण लाइ पंहिंजे किताब में हिकु बहितरीन मिसाल ॾिए थो त जेकॾहिं मां तव्हांखे हिकु बकेट मतलब बाल्टी ॾियां, उन सां गॾु कुझु वॾा पत्थर ऐं वारी बि ॾियां, उन्हनि पत्थरनि मां मुराद आहे तव्हांजा इम्पोर्टेंट कम, जीअं तव्हांजी ज़िंदगीअ जो अहम मक़सदु, तव्हांजी पढ़ाई, तव्हांजी फैमिलीअ जो टाइम, पंहिंजनि दोस्तनि जो टाइम ऐं अहिड़ी ॿियूं केतिरियूं ई इम्पोर्टेंट मतलब अहम शयूं थी वयूं। वारीअ मां मुराद उहे अर्जेंट कम आहिनि जेके सिर्फ़ु हिकु फिलर्स हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजी बाल्टीअ खे पहिरियां ई वारीअ खां भरींदा त तव्हांजा उहे इम्पोर्टेंट पत्थर ॿाहिरि रहिजी वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पहिरियां ई वॾनि पत्थरनि खे विझो ऐं मथां खां वारी विझणु शुरू करियो, हाणे थोरो बाल्टी खे शेक करे तव्हां ॾिसंदा त उहा पूरी वारी वॾनि पत्थरनि जे विच में सेटल थी वई आहे। असांजी ज़िंदगीअ जो वक़्तु बि कुझु ईअं ई हूंदो आहे। जेकॾहिं असां पंहिंजो अहम कमु पहिरियां ई करियूं त असांजा फालतू एक्टिविटीज़ वारा कम पंहिंजो पाण उन्हनि में एडजस्ट थी वेंदा आहिनि। हिन वीडियो में तव्हां सां सिर्फ़ु 3 हैबिट्स शेयर कयूं आहिनि, बाक़ी 4 हैबिट्स मां तव्हां सां ईंदड़ वीडियो में शेयर कंदुसि। तेसिताईं तव्हां हिन 3 आदतुनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में अप्लाई करणु शुरू करियो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त लाइक कयो, कमेंट कयो, पंहिंजे दोस्तनि ऐं फैमिली सां शेयर करियो। जेकॾहिं तव्हां नवां आहियो सिंध हेल्प जे चैनल ते त उनखे सब्सक्राइब करियो, बेल आइकन ते ज़रूर क्लिक करियो जीअं असांजा ईंदड़ लाइफ चेंजिंग वीडियोज़ मां फ़ाइदो हासिल करे सघो। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा।